नाज़रीन बुलेटिन में अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कराची खे कहिड़ो पैकेज ॾिनो। वज़ीर आज़म त सिंध खे नज़रअंदाज़ कयो आहे। इमरान खान पूरे मुल्क जो वज़ीर आज़म आहे, पर हिन सिंध जी ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो हिकु चकर बि न हयो। लाड़काणे में मीडिया से ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त वज़ीर आज़म जे बयान सां सिंध में नफ़रतनि खे हथी मिली। नफ़रतूं पखेरण असांजी तरबियत नाहे। असां ते इल्ज़ाम हणंदड़ पंहिंजे अंदर में झाती पाइनि। MQM बानी जे साथियुनि सां त तहरीक इंसाफ़ वेठी आहे। और वधीक चयो त सिंध जा 20 ज़िला बरसातनि सबबि घणो मुतासिर थिया। उते शदीद नुक़सान थियो आहे। कराची में रिकॉर्ड बरसातूं पयूं, जंहिं करे हालत ख़राब थी। इन सूरत हाल में असांजा माण्हू रोडनि ते निकितल हुआ। वज़ीर आज़म ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो रुगो हिकु चकर ई लॻाए हा। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कराची खे कहिड़ो पैकेज ॾिनो। वज़ीर आज़म त सिंध खे नज़रअंदाज़ कयो आहे। इमरान खान पूरे मुल्क जो वज़ीर आज़म आहे, पर हिन सिंध जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो हिकु चकर बि न हयो। लाड़काणे में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त वज़ीर आज़म जे बयान सां सिंध में नफ़रतनि खे हथी मिली। नफ़रतूं पखेरण असांजी तरबियत नाहे। असां ते इल्ज़ाम हणंदड़ पंहिंजे अंदर में झाती पाइनि। MQM बानी जे साथियुनि सां त तहरीक इंसाफ़ वेठी आहे।